अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एस एस न्यूज़ जे ख़ुसूसी प्रोग्राम में आऊं आहियां फराशा। नाज़रीन, बरसातुनि ऐं ॿोॾि जे करे हूअं त सॼी सिंध मुतासिर थी आहे, पर सिंध में जेको फ़नकार या आर्टिस्ट लॾो आहे उन जी तकलीफ़ ऐं परेशानी बि क़ाबिले ज़िक्र आहे। इतला आहिनि त मुख़्तलिफ़ शहरनि में जेका तबाही थी आहे उते केतिरा ई फ़नकार, गुलकार ऐं म्यूज़िशंस पिणु तमामु घणो मुतासिर थिया आहिनि, पर उन्हनि जी वाहर न थी सघी आहे। उन जी सॼी सूरत हाल बाबति असीं अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। ॻाल्हि ॿोल करण लाइ सिंध जे नाले वारी लोक फ़नकारा फ़रज़ाना बहार असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। फ़रज़ाना, तव्हांखे प्रोग्राम में भली कार करियूं था। महिरबानी, थैंक यू सो मच। फ़रज़ाना, तव्हां ॿुधाइजो त सिंध में बरसातुनि ऐं ॿोॾि वारी सूरत हाल में जेको फ़नकार तबिको आहे उन जा कहिड़ा हाल आहिनि? फ़नकार तबिको तमामु घणो परेशान आहे, छो जो सिंध अगरि ख़ुशहाल आहे त फ़नकार बि ख़ुशहाल आहे। हर तरफ़ जेके बर्बादी लॻी पई आहे, जाॾे बि वञूं था त ॿोॾि मुतासिर आहिनि, उहे वीचारा त काफ़ी घणा परेशान आहिनि, छो जो फसलूं सभिनी जूं तबाह थी वियूं आहिनि ऐं माण्हू बेयारो मददगार ईअं रोड ते बीठा आहिनि, परेशान आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, परेशान थियण बि घुरिजे। इंसान जी लाइफ आहे उहा तक़रीबन चेंज थी वई आहे। त इन करे जेॾी सिंध सलामत हूंदी, ख़ुशि हूंदी त असांजा इवेंट थींदा, माण्हू शादियूं कंदा ऐं ख़ुशियूं थींदियूं त फ़नकार वेंदा ऐं फ़नकार पंहिंजे घर जी रोज़ी रोज़गार करे सघंदा। अहिड़ी सूरत हाल में असांजी जेका सिंध आहे, हाणे बिल्कुलु बि उहे इवेंट नथा थियनि, शादियूं नथियूं थियनि। शाह अब्दुल लतीफ़ जो मेलो आहे उहो बि न थी सघियो आहे हिन साल। पहिरीं त काफ़ी अर्सो पहिरीं 2 साल पहिरीं जीअं त कोविड आयो, कोविड बि काफ़ी फ़नकारनि खे काफ़ी परेशान कयो, उन में बि शोज़ वग़ैरह बंदि हुया। वरी साल सुठो गुज़रियो, वरी साल खां बाद वरी सैलाब आयो। सैलाबी सूरत हाल में फ़नकार तमामु घणो परेशान आहिनि ऐं जेके म्यूज़िशंस आहिनि, जेके वीचारा जेके सॼी राति उन्हनि खे ॿी का जॉब न आहे, न फ़नकारनि खे का जॉब आहे, न फ़नकारनि जी का बिल्कुलु मालो मिल्कियत आहे, न ई ज़मीन आहे, न कुझु आहे, त हू आख़िर पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र करे, पंहिंजा बच्चा कीअं पाले। अगरि जे घर में बीमार आहिनि, मुंहिंजी वालदा आहे और मूं काफ़ी मुख़्तलिफ़ चैनल्स ते पंहिंजे शोज़ में मूं काफ़ी दुआ जी अपील बि कई त मुंहिंजी वालदा जे लाइ दुआ कई वञे। हाणे मुंहिंजी वालदा आहे उहा बीमार आहे, काफ़ी अर्सो मां माशाल्लाह सुठे तरीक़े सां सिंगिंग कयां पई। हाणे त सैलाब जी वजह सां शोज़ बंदि आहिनि, त उनजो इलाजु आहे, उनजे इलाज जो ख़र्चो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभु कुझु करिणो हूंदो आहे। त इन करे काफ़ी सारा असां जहिड़ा काफ़ी सारा अहिड़ा ख़ानदान आहिनि ऐं उहे जेके सफ़ेद पोश आहिनि। आर्टिस्ट कंहिंखां कुझु घुरी बि नथो सघे। अगरि कंहिंखां कुझु घुरंदो त चवंदा बाबा तव्हां त हेॾा एतिरो तव्हां कमाईंदा आहियो, तव्हां यानी की हू पंहिंजी ॻाल्हि नथो करे सघे। इन करे ई आर्टिस्ट तबिको जेको आहे उहो सुरनि जे हिसाब सां, गीतनि जे हिसाब सां पंहिंजी फीलिंग्स खे साम्हूं आणींदो आहे। फ़रज़ाना, फ़नकार त उन जा सफ़ीर हूंदा आहिनि, उन्हनि खे हर हंधि मन्ता मिलंदी आहे, पर तव्हां अॼुकल्ह प्रेस क्लब नालो एहतिजाज पिया करियो, कहिड़ा मुतालबा आहिनि तव्हांजा? बिल्कुलु ईअं जेको एहतिजाज असांजो एहतिजाज न आहे, इहो हिकु असांजी रिक्वेस्ट आहे ऐं हिकु असांजी अपील आहे, एहतिजाज न आहे। इन खे असां एहतिजाज जो नालो बिल्कुलु बि न ॾिनो आहे त असां एहतिजाज कयूं पिया कंहिंजे बि ख़िलाफ़, न। कल्चर डिपार्टमेंट साईं सरदार शाह उन्हनि हमेशह ई असां आर्टिस्टनि फ़नकारनि खे हमेशह सपोर्ट कई आहे। हमेशह हुननि असांजा जेके बि असांजा अख़राजात आहिनि, असां मुश्किल वक़्त में हूंदा आहियूं, उन्हनि असांखे हमेशह सपोर्ट कई आहे। लेकिन हाणे ही वक़्तु अहिड़ो आहे जंहिंमें पूरी सिंध परेशान आहे, पूरो पाकिस्तान परेशान आहे। त असां इहो ई चऊं था त जेका बि असांजी हेल्प थी सघे, असांजी मदद थी सघे त असांजी मदद कंदा त सर तव्हांजियूं महिरबानियूं थींदियूं। बाक़ी एहतिजाज बिल्कुलु बि न आहे ऐं असां मञूं था सर वारनि असांखे तमामु घणो सपोर्ट कयो आहे, लेकिन हिन वक़्त में असांजे शोज़ बंदि आहिनि, असां छा कयूं? तव्हां सिंध जे फ़नकारनि ऐं आर्टिस्टनि जे तमामु सुठे नमूने तर्जुमानी बि कई आहे। तव्हां गुलकारा आहियो ऐं गुलकारा पंहिंजे आवाज़ वसीले तकलीफ़ुनि खे बयानु कंदा आहिनि। हिन वक़्तु जेकी ॾुख ऐं तकलीफ़ वारियूं हालतूं आहिनि उन्हनि ते तव्हां छा झुंगारे ॿुधायो थियूं? बिल्कुलु ही आहे, तमामु सुठा ॿोल आहिनि त मां पेश ख़िदमत कंदसि। अब्दुल सत्तार ख़ान फ़क़ीर जा ही ॿोल लिखियल आहिनि, मुतासिरीन ते आहिनि। साथियड़ा बचायो, सांगियड़ा बचायो, मरन था मारुअड़ा बचायो,
साथियड़ा बचायो सांगियड़ा बचायो मरन था मारुवड़ा मारुवड़ा बचायो दिसी मौत मंज़िल छड़े कख अबाणा वञन प्या वेरी चा वेचारा पांदियड़ा बचायो पांदियड़ा बचायो मरन प्या मारुवड़ा मारुवड़ा बचायो साथियड़ा बचायो। फरज़ाना वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। थैंक यू सो मच महिरबानी। नाज़रीन सिंध रागी वेलफेयर एसोसिएशन के सदर उस्ताद अमीर अली भी असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे। असां उन सां बि फ़नकारनि जी मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उस्ताद अमीर अली तव्हां ॿुधाइजो त सिंध में बरसातुनि ऐं ॿोॾ सबबि फ़नकार बिरादरी जी कहिड़ी सूरत हाल आहे। जीअं त जॾहिं बि का ज़मीनी ऐं आसमानी आफ़तूं ज़मीन ते लहंदियूं आहिनि त उन जो पहिरियों निशानो जेके बणंदा आहिनि उहे रागी हूंदा आहिनि। इन करे जो रागनि जो जेको मुआशी निज़ाम आहे उहो बदिले सॼो अवाम ते आहे। जेकॾहिं अवाम ख़ुशहाल आहे त रागी बि ख़ुशहाल आहिनि, जेकॾहिं रागी अवाम सां ॿधल आहिनि ऐं अवाम जेकॾहिं ख़ुशहाल न आहिनि त पोइ रागी बि ख़ुशहाल नथा रहनि। ऐं हिन वक़्तु रागिनि ते वॾो अज़ाब लथल आहे। पहिरीं जेका बरसाति जी बूंद पई उन पहिरीं कणीअ खां वठी अॼोके ॾींहं ताईं फ़नकार बुख ऐं अफ़लास जो शिकार आहिनि। उस्ताद इहो ॿुधाइजो त बरसातुनि ऐं ॿोॾ जे करे जेके आर्टिस्ट मुतासिर थिया आहिनि उन्हनि लाइ सिंध सरकार छा कयो आहे? सक़ाफ़त खाते जे किरदार खे कीअं था ॾिसो? हा, अञा ताईं कोड़ो ख़ासि क़दम कल्चर डिपार्टमेंट न खणी सघियो आहे। असांजो मोहतरम आहे सैयद सरदार अली शाह साईं ऐं असांजा मोहतरम बि आहिनि, दोस्त बि आहिनि, प्री प्यारा बि आहिनि, पर अञा कोड़ो क़दम न खणी हिकिड़ो क़दम खयों अथनि जंहिंखे असीं क़बूल नथा कयूं। उहो क़दम आहे त का ॿिनि माण्हुनि ते का ॿिनि माण्हुनि जी रुकनी कमेटी ठाही आहे ऐं उहा कमेटी जेका आहे हू परगोर लहंदी रागनि जी। उन्हनि जो रागनि सां को संबंध ई न आहे। कॾहिं उन्हनि जे मरणे परणे ॾुखनि ग़मनि ख़ुशियुनि में शरीक बि न थिया आहिनि। उहे माण्हू कीअं अची परगोर लहंदा रागनि जी? इन करे असां इन कमेटी खे तस्लीम नथा कयूं। बाक़ी कोड़ो ख़ासि बंदोबस्तु न करे सघिया आहिनि ऐं इन करे जेको आहे असीं रागी तमामु ॾुतड़ियल आहियूं, तमामु परेशान आहियूं ऐं असीं तव्हांजे प्लेटफॉर्म तां अपील था कयूं त महिरबानी करे असांजे रागिनि खे बचाइण लाइ अहिड़ा उपाउ वरिता वञनि जंहिंसां रागी ख़ुशहाल थी सघनि। उस्ताद सिंध में फ़नकारनि ऐं रागिनि खे जेको सरकारी वज़ीफ़ो मिलंदो आहे उनजी छा सूरत हाल आहे? असल में वज़ीफ़ो हर साल मिलंदो आहे ऐं उन वज़ीफ़े में जेके हक़ीक़ी रागी आहिनि ऐं उन्हनि मरहूम रागिनि जूं बेवाऊं बि आहिनि। हिन वक़्तु असां सां जेको मई में हिननि ओचितो चइनि 5 ॾींहंनि में हुकुम सादर फरमायो त ऑनलाइन असीं वज़ीफ़े जी बक़ाया रक़म ॾियूं था। यानी 5 महीना अॻु में 15,000 रुपया सभिनी रागिनि खे मिलिया। बाक़ी 45,000 रुकिजी विया। 45,000 जीअं मई ऐं जून में लेस थी वेंदो आहे बजट, त बजट लेस थियण वारो त हिननि ओचितो हुकुमनामो पहुचायो त बाबा तव्हां जल्दी कयो, ऑनलाइन ते अचो ऐं ऑनलाइन अकाउंट नंबर मोकिलियो त असीं तव्हांखे बक़ाया पैसा मोकिलियूं था। तड़ तकड़ में ई 200-250 माण्हुनि खे हू बक़ाया 45,000 ॾेई सघिया। बाक़ी 150-200 माण्हू जेके रागी आहिनि उन्हनि खे हिन आफ़त वारी घड़ी में बि 45,000 अञा न मिली सघिया आहिनि। मां SS जे इन चैनल जे तावन सां उन्हनि खे गुज़ारिश थो कयां
मोहतरम सैयद सरदार अली शाह खे त तव्हां ॿी रिलीफ फंड में त ॾियो, देरि कयो सवेर कयो, बाक़ी जेको उन्हनि जो हक़ आहे 45,000 रुपया जेके अव्हां ॾे रहियल आहिनि उन्हनि खे महिरबानी करे जल्दी राॻनि ताईं पहुचायो त जीअं उन्हनि जा ॿचिड़ा बुख ऐं अफ़लास खां थोरो ॿाहिरि निकिरी सघनि। इहो अर्ज़ु वॾी उमेद सां ॾेई रहियो आहियां त इन अर्ज़ खे, इन अपील खे ज़रूरु शिकिल ॾींदा। उस्ताद अमीर अली, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, सिंध में मौजूदा हालत में फ़नकार बरादरी जी सूरत हाल ते अॼोके प्रोग्राम में तफ़सीली ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हीअ सां गॾु ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वधीक ख़बरुनि नए अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़।